मोहब्बत भी अड़ी जगह ते कयम जिते बिजली ही कोन हुई। सजी रात मच्छरन मुखे पटियो। ब्रेकिंग न्यूज़। लाड़काना में 30 सालन जो नौजवान चमोशीदी बेरोजगारी खां तंग अची पखे में रसो विझी सट ॾेई पखो लाए हलियो वयो। बी तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं तो टिकटॉक ते लाइक जो बटन ख़राब थी वयो आहे, चेक करे ॾिसो। स्कूल खुलण में बाक़ी 3 ॾींहं बचा आहिनि। मूं त सबक यादि कोन कयो। असां छोकरनि जूं वीडियो ईअं फॉर यू ते हलंदियूं आहिनि ॼण शादी में घोट वियो हले। पुराना गाना हलाए त ज़ाल चवे थी केर याद आयो थई, ऐं नवा गाना हलाए त ज़ाल चए थी कंहिं आसरो ॾिनो थई। गॾ जो पुट वठजो ओ बच्चा, पर ओपो न वठजो हिंग जो वञे मुटरां। आशिक पंहिंजे महबूब खे घर गुल ॾियण वियो त संदसि पीउ निकिरी आयो। आशिक परेशान थी चवण लॻो चाचा हिन दफ़े वोट गुल खे ॾिजो। तुझे बेवफाई खां पोइ पाण खे मारियां पियो, पर छा कयां तुंहिंजे सहेली जो नंबर यादि अची वियो।